नाज़रीन, पटीदन लग ॻोठ रहीम सोलंगी में चइनि घरनि खे बाहि लॻण सबबि अलाह तालो सड़ी रख थी वियो आहे। ने हवाले सां रिपोर्ट कयो आहे वकार राजपर। पटीजन लग ॻोठ अब्दुल रहीम सोलंगी में ॿ ॾींहं अॻु लाइक़ सोलंगी, कादिर बख्श सोलंगी, खादिम हुसैन, सलीम सोलंगी जे घरनि खे अचानक बाहि लॻी वई, जंहिं सबबि लखें रुपयनि जो सामान ऐं चौपायो माल सड़ी राख थी वियो। रहवासियुनि ॿुधायो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, असांजो लखें रुपयनि जो सामान, लटा कपिड़ा, सोन, अनाज, पैसा, चौपायो माल सड़ी राख थी वियो आहे। असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि नोटिस न आहे वरितो। घरड़ा सड़ी विया सफ़ा, बच्चा जेके माल जा फरड़ा से बि मरी विया। मुंहिंजो बच्चो सफ़ा जॾो करण कमाइण खां उनजो घरड़ो सड़ी वियो। का शइ कान बची मूंखे, ग़रीब मुंहिंजा बच्चा, मूंखे इमदादी कयो, मां ग़रीब आहियां सफ़ा। 5 घर आहिनि, 5 ई घर सड़ी खाक थी विया आहिनि। का शइ न बची आहे असांजी, कुझु बि न, का ज़री बि न बची आहे। असांजे शादी जो प्रोग्राम हो, शादी थियल हुई असांजे रमज़ान अॻु 2 ॾींहं, उहो बि सड़ी वियो सामान असांजो। का शइ न बची आहे, को निमाइंदो, को केर बि कोन पहुतो आहे हिते असां वटि। 3 कलाकनि खां पोइ गाॾी आई आहे हिते असां वटि, पाणी वारे विछायो आहे। 3 ॾींहं अॻु माना जेको आहे सो का शइ माना असांजी कान बची आहे। केर बि हिमत वारो असां वटि हिते माना कोन पहुची सघियो। जेको आहे सो कलाक खां पोइ 2 खां पोइ गाॾी आई आहे, असांजा घर खाक थी आहे सड़ी, जेको आहे सो केर बि कोन पहुतो आहे। का शइ न बची आहे, घर सड़ी आहे, बच्चा सड़ी आहे, जेको आहे सो माल रिज़्क़ असांजो सड़ी वियो आहे, अन्न पाणी हर शइ सड़ी वई आहे। जेको आहे असां उस ते वेठा आहियूं, असांजे लाइ ॾियण जे लाइ केरु ग़रीबनि खे तयारु न आहे। जेको आहे जेका हिमत पुॼी सघे गवर्नमेंट खां, जेको आहे असां सां हमदर्दी करे। असांजा सड़ी विया आहिनि, असां सां का बि मदद कान कई वई आहे। असां सां न कंहिं पाड़े जे ज़मींदार, न कंहिं MP, न वरी के मथों को कमिशनर आहे, या SP आहे, या को मुख़्तियार कार आहे। हिन महिल ताईं बि को बि असांजी मदद न करे रहिया आहिनि। असांजा बकरियुनि जा ॿिया आहिनि सड़ी, सोन वग़ैरह ऐं घोटनि जा हार, लखनि जे तइदाद में असांजो नुक़सानु थियो आहे। का शइ न बची आहे, न को NP कोई बि न आयो आहे। असांजे ओड़े पाड़े वारा जेके बि ज़मींदार आहिनि, केर बि न आयो आहे, असांजी कंहिं बि माली मदद न कराई आहे। हिननि जा 5 खां 7 घर सड़ी रख थी विया आहिनि। हिते पहिरियों घोट जो सामान, सोन, मीन, हार, जेको बि हिन जे घरनि में सामान हो, हिकिड़ो शइ बि न उन मां कढी सघिया। हिन जो वॾो माली नुक़सानु थियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा त हिन महिल ताईं को बि चूंडियल नुमाइंदो, को बि चूंडियल MN MP जेके हिन हद मां चूंड मानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सभई वोटर आहिनि, को बि हिननि ते लड़ी न आयो आहे। मां अपील थो कयां बिलावल भुट्टो ज़रदारी खां, तोड़े डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ खां, वज़ीर आला सिंध खां, त हिननि ग़रीबनि मिसकिननि जी जेको आहे माली सहायता करे वञे। रहवासियुनि लाइ असां सिंध हुकूमत ऐं DC नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था कयूं त नोटिस वठी असां ग़रीबनि मिसकिननि जी मदद कई वञे। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजपर, आवाज़ TV न्यूज़ पटीदन।